बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़ डहरकी क्राइम सिंध खालिद हुसैन शेख। डहरकी लतीफ़ कालूनी जे रवासी अगवा थियल मोहनलाल जी मीडिया में ख़बरूं हलण खां पोइ SSP घोटकी उमर तुफ़ैल साहब जागी पियो। उन जी बाज़ियाबी जे लाइ घोटकी पुलिस जो SHO रावती जी निगरानी में रावती कच्चे वारे इलाके में हथियारबंद धाड़ेलनि खिलाफ वॾे तादाद में पुलिस रावती कच्चे में पहुची वई। धाड़ेलनि खिलाफ टारगेट ऑपरेशन शुरू। उन सिलसिले में SSP घोटकी जी तर्जुमान मूजिब मज़कूरा रावती कच्चे वारे इलाके में मोहनलाल जी बाज़ियाबी लाइ पुलिस जी वॾी नफ़री साण गॾु 4 EPC चैननि सां टारगेटेड ऑपरेशन्स कयो पियो वञे ऐं मोहनलाल मेंगवाड़ औरताणे आवाज़ ते हरखिजी मिलण लाइ रावती कच्चे वारे इलाके में वियो त हथियारबंदनि धाड़ेलनि खेनि अगवा करे वरितो ऐं वधीक चयो पियो वञे त रावती कच्चे वारे इलाके में ऑपरेशन में जल्द डहरकी शहर जे रवासी मोहनलाल खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वेंदो ऐं जॾहिं त पुलिस पारां ऑपरेशन दौरान हथियारबंदनि जे ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HBS न्यूज़।